भोपाल के पासे में आहे बैरागढ़, इनके उपनगर चइबो आहे। घणो करे लगभग सिंधी हिते रहंदा आहिनि ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे कि जेके सिंधी न आहिनि उहे पाण में सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहिनि। कॾहिं ख़ुशीअ सां असां सभु हिते रहंदा आहियूं। विशेष ही कार्यक्रम असां तव्हांखे इन करे था ॾेखारियूं कि अॼु असां ॻाल्हाईंदासीं सिंधी खाधे ते। तव्हां सभु घर में सयूं पटाटा, छोला टिक्की, कढ़ी चांवर, बिह पटाटा त ज़रूरु ठाहींदा हूंदा, पर घणी दफ़ा सिंधी नाश्तो तव्हांखे विरले ई मिलंदो आहे। सिंधी नाश्तो माना मां ॻाल्हि कयां त जीअं त दाल पकवान, दाल पूड़ी, सीरो। ही बैरागढ़ संत हिसाराम नगर अहिड़ो शहर आहे जिते दुकानुनि ते ही असांखे दाल पकवान भी मिली वेंदो आहे, टिक्कियूं मिली वेंदियूं आहिनि। हिते 60 साल पुरानी हिकिड़ी दुकान आहे जंहिंखे चइबो आहे नेणू मलाई टिक्कीअ जी दुकान। हुते आलूअ जी, मसाले जी ऐं अंडे जी अलॻि अलॻि टाइप जी बिह जी टिक्की मिलंदी आहे। ऐं पूरे हिंदुस्तान मां तव्हांखे ॿुधायां जेके बि सिंधी किथे बि रहंदा आहिनि इहे टिक्की ज़रूरु खाइण ईंदा आहिनि। दोस्तो मां पहुची वियो आहियां सेठ नेणू मलाई टिक्कियुनि जी दुकान ते। सेठ नेणूमल नालो ॿुधण में आसान थो लॻे, वो अहिड़ी शख्सियत जो नालो आहे जंहिं 60 साल पहिरीं हिन दुकान जी शुरूआत कई। हीअ रुगो दुकान कोन हुई, हीअ पूजा जो घर थियो। इन करे बि जेके पेट जी पूजा करणी उहो हिते अची रोटी खाई वठंदो। सेठ नेणूमल खां पोइ उन्हनि जो छोकिरो सेठ हासाराम ऐं उन खां पोइ हाणे उन्हनि जा ॿार। 3rd जनरेशन हिन दुकान खे हलाए रही आहे। ऐं हीअ रुगो दुकान सिंधियुनि लाइ कोन्हे साईं। हिन दुकान ते हिंदू हुजे, मुस्लिम हुजे, सिख हुजे, ईसाई हुजे, जैनी हुजे, बनियो हुजे, अग्रवाल हुजे, सभु अची ओतिरी मस्तीअ सां खाईंदा आहिनि। आपका नाम क्या है? मुकेश। आगे? मुकेश रायकवार। मुकेश रायकवार। मुकेश रायकवार खां ॻाल्हाए थो ॾिसां छा ही सिंधी ॻाल्हाए थो। तव्हांखे सिंधी ईंदी आहे? हाँ ईंदी आहे। घणनि सालनि खां हिते रही रहिया आहियो? मूंखे थिया आहिनि 20-25 साल हिते। 20-25 सालनि खां। त रोज़ घणा सिंधी ऐं घणा ॿिया माण्हू हिते टिक्कियूं खाइण ईंदा आहिनि? घणी त कोन सकंदा आहियूं पर ॾाढा माण्हू ईंदा आहिनि। ॾाढा माण्हू ईंदा आहिनि। ॿाहिरि सीहोर, इंदौर, अलाए किथां किथां माण्हू ईंदा आहिनि। सीहोर ऐं इंदौर ही 2 शहर त तव्हांखे ॿुधाइनि, पर अॻियां अञा ॿियो हिकु टिक्की खारायो पहिरीं। इन खां पहिरीं मां तव्हां सां ॻाल्हायां। हा आलू ई ॾियो साईं। हिनखे चइबो आहे टिक्की ऐं चटणीअ जो गुड कॉम्बिनेशन, माना सोने ते सुहागो। अरे वाह। हिन दुकान जा मालिक भाउ चंदर भाई साहब असां सां गॾु आहिनि। चंदर भाई मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि जी लॻभॻि घणनि सालनि खां इहो कमु आहे तव्हांजो? लॻभॻि 50-60 सालनि खां असांजे दादाजन चालू कयो स्टार्टिंग में। हा उन खां पोइ असांजे पिताजी, उन खां पोइ 3rd जनरेशन असां ख़ुदि संभाले रहिया आहियूं, ॿई भाउर। त मेन तव्हांजो ही तव्हांजे लाइ वापारु आहे, तव्हांजे लाइ पूॼा आहे ऐं या तव्हां त डॉक्टर इंजीनियर बि ठही सघो था, त टिक्कियुनि जो कमु छो शुरू कयो? असांजे दादाजी जेकी साग आहे उन खां पोइ असांजे फादर हलायो, उन खां पोइ असां हाणे चाहियूं था कि असां हलायूं ऐं असां खां पोइ वरी असांजा ॿार हलाइनि हिन शइ खे। ॾिसो दोस्तो, हीअ ॻाल्हि सम्झण ऐं ॿुधण जहिड़ी आहे। पंहिंजी संस्कृति, साहित्य ऐं खाधे पीते खे असांखे बचाइणो पवंदो। असांजी पूरी जी पूरी पीढ़ी हींअर इंजीनियर, डॉक्टर ऐं सीए ठहिण में लॻी पई आहे। ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, असांखे फ़ख़ुरु थींदो आहे कि असां प्रोफेशनल्स ठही आहियूं, पर असांखे किथे न किथे इहो ख़्यालु बि रखिणो आहे कि असांजो खाधो पीतो, सिंधी रीति रिवाज, भॻतूं ख़तमु न थियनि। त उहा ई ॻाल्हि चंदर भाई साहब चई कि मां त आहियां ई आहियां ऐं मां आश्वस्त थो कयां कि मुंहिंजी अचण वारी पीढ़ी बि हिन कम खे अॻियां हलाईंदी। टिक्की पकोड़ा खाईंदे अगरि साहित्य जूं कुझु ॻाल्हियूं थी वञनि त शायदि इहो वधीक सुठो थींदो। मुंहिंजो उद्देश्य रुगो तव्हांखे इहो ॿुधाइणु कोन्हे कि सिंधी नाश्तो सुठो आहे। मुंहिंजो उद्देश्य इहो ॿुधाइणु आहे कि सिंधी नाश्ते सां गॾु गॾु सिंधी साहित्य बि ओतिरो ई रिच आहे। हिन शहर जा मशहूरु साहित्यकार जंहिंखे भारत सरकार घणेई अवॉर्ड बि ॾिना आहिनि, दादा खीमन मुलाणी साहब असांखे टाइम ॾिनो आहे। मां चाहींदुमि कि हाणे सिधी सिधी मुलाक़ात उन्हनि सां थी वञे, कुझु कविताऊं, कुझु गीत, कुझु गज़लूं ऐं साहित्य जूं कुझु चटाभेटीअ जूं ॻाल्हियूं बि थी वञनि टिक्की खाईंदे खाईंदे। साईं राम राम। राम राम। मज़े में आयो? मज़े में। मां तव्हांखां पहिरीं त इहो टिक्की खाईंदो पहिरीं कि ॻाल्हाईंदो? न पहिरीं ॻाल्हायूं। पहिरीं ॻाल्हाईंदासीं, पोइ खाइण जो कमु कंदासीं। मां तव्हांखां इहो थो पुछणु चाहियां कि जॾहिं तव्हां सिंध में हिते आया हो त तव्हां घणे साले जा हो? मां 5 साल जो। सांभर मूंखे हिते बैरागढ़ में आई आहे। सांभर, सांभर शब्द जो अर्थ मां तव्हांखे ॿुधायां, सम्झ। सांभर माना सम्झ, सिंधीअ में सांभर खे चइबो आहे सम्झ। त दादा जो चवणु आहे कि 5 साले जा जॾहिं तव्हां हुआ, तव्हां हिते पहुतो त तव्हां सिधो बैरागढ़ आयो कि पहिरीं कंहिं कैंप में पहुता? पहिरीं तव्हां राजस्थान खां देवली कैंप खां थींदा वाया उज्जैन हिते बैरागढ़ स्टेशन ते छॾियऊं। अच्छा। उन टाइम ते हिते कुझु कोन हो। हिते भॻल ब्रेकूं हुयूं मिलिट्रीअ जूं ऐं गांव 10 फुट वॾो हो। त माण्हू असांजा मदर ऐं फादर वग़ैरह चवनि पिया त जंग में छो वठी आया आहियो, असांखे त किथे घर में बिहारियो। पर थोड़ो खिसको न, मूंखे वेहण में ॾुखियाई थी थिए। हा इहो सही आहे। पर तव्हांखे इहा सलाह कंहिं ॾिनी कि बैरागढ़ अचिणो आहे? इहो साईं हुते देवली कैंप में असां सभु नवाबशाह डिस्ट्रिक्ट सिंध ऐं मोरे तहलके जा सभु माण्हू आहियूं घणे भाङे हिते। त असांजा के लीडर बि हुआ कांग्रेस जा, त उन्हनि खे चयूं त भाई डेलीगेशन वञो भोपाल स्टेट में। भोपाल स्टेट में
तव्हांखे हिकिड़ी मिलिट्री कॉलोनी मिलिट्रीअ जी जेका कैंप आहे उहा ख़ाली थी वई आहे इटेलियन कैदियुनि वारी, त तव्हां उते वञी रहो, उते तव्हांखे सभु सहूलियतूं मिलंदियूं, शहर बि भरिसां हिकु सम्झण वारी ॻाल्हि इहा आहे कि असांखे ओॾीमहिल जंहिं जहिड़ी सलाह ॾिनी, पहिरीं त जेॾीमहिल असांखे सिंध मां कढनि पिया त मुंहिंजे ॾाॾे मूंखे ॿुधायो कि ओॾीमहिल असांखे चयो वियो कुझु टाइम ताईं असांखे हिते हलणो आहे, पोइ वापसि पंहिंजो घर असांखे वापसि मिलंदो, असां पंहिंजूं जायूं, पंहिंजूं रजिस्ट्रियूं, पंहिंजा कपिड़ा लटा, पंहिंजो सभु कुझु हुते हिन विश्वास ते छॾे आयासीं कि वापसि ईंदासीं। ख़ैर साईं जेको थींदो आहे सुठे लाइ थींदो आहे। छो त खीमन मुलाणी साहिबु तव्हां हिकिड़ा साहित्यकार आहियो, कवि आहियो ऐं पूरे भारत में तव्हांजो, विश्व में तव्हांजो नालो वॾे सम्मान सां खयो वेंदो आहे, त मां चाहींदुमि असांजे दर्शकनि खे का कविता, का ॻाल्हि या साईं कंवरराम जो जेको सुर तव्हां हणंदा आहियो, जेको तव्हांखे वणे उहो कुझु ॿुधाईंदो त वधीक सुठो लॻंदो। ऐं 3-4 ॻाल्हियूं चयूं अथव, तव्हांखे छा ॿुधाइणो आहे उहो ॿुधायो। जेकी तव्हांखे वणे सा ॿुधायो। तव्हांखे वणे त मां तव्हांखे कंवरराम जे 2 लाइनूं ॿुधायां थो। हा, साईं कंवरराम साहिब जे बारे में हिकु दफ़ो मां ॿुधाए छॾियां। पहिरीं साईं कंवरराम साहिब, अमृत शहीद साईं कंवरराम साहिब पूरो नालो अगरि मां खणां त, छो त उन्हनि मोल ॿार खे बि उन्हनि जे स्पर्श मात्र सां मोल ॿार जीअरो थी वियो। उन्हनि जी पूरी कहाणी असां तव्हांखे ॿिए कंहिं सेगमेंट में ज़रूरु ॿुधाईंदासीं, पर उन्हनि जो हिकिड़ो गीत, छो त जेॾीमहिल हू ॻाईंदा हुआ, भॻतियूं थींदियूं हुयूं त सुबुह जो 4-5 बजे ताईं असुर ताईं, माना राति जो जे माण्हू 9 बजे भॻत में वेठा त सुबुह 5 बजे ताईं भॻतूं हलंदियूं। ओॾीमहिल ही एम्पलीफाइंग कंदा माइक कोन हूंदा साईं, उन ज़माने में वॾा माइक कोन हूंदा कि तुर ॻायो त वॾो आवाज़ु अचे, हुननि जो सुर वॾो हूंदो। त हिन शहर में हुन सुर लाइ बि सुञाणा वेंदा आहिनि खीमन मुलाणी साहिबु। त कोशिशि कंदासीं साईं कंवरराम जीअं सुर लॻाईंदा हुआ, शायदि होसि ताईं त न पहुची सघूं, पर उहो हिकिड़ो प्रयास खीमन मुलाणी साहिबु कयो आहे। भलो भलो सारिया दुनिया दम दरिया मन को तारूं तंहिंमें हिकिड़ी लहरन लो भॼी ॿियो आतिश जो आड़ा ताल बुन तवार तहित कोने काहू कंहिंजो चऊं श्री राम ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो निधर आहियां मान माणी निधर आहियां मान माणी आधार तुंहिंजो आधार तुंहिंजो सदके साईं जे बेड़ो नार मुंहिंजो चऊं श्री राम। खीमन मुलाणी साहिबु, मां तव्हांखां इहो थो पुछणु चाहियां, तव्हांखे छा लॻंदो आहे कि अञा बि साहित्य संस्कृति किथे जीअरी आहे कि अञा जनरेशन में इहो गैप अची वियो आहे, माना असां विसारे छॾियूं आहिनि पूरियूं ॻाल्हियूं? तव्हांजे मन में छा आहे? साईं हीअ ॿोली मरणी त आहे कोन, पर हिन में परिवर्तन ज़रूरु ईंदो आहे, हर ॿोलीअ में ईंदो आहे। इहे न आहे को असांजी सिंधी ॿोलीअ में ईंदो। सिंधी ॿोली कंहिं बि ॿोलीअ लाइ ज़मीन जो हुअणु ज़रूरी आहे। त असां वटि हिते ज़मीन आहे कोन, असां टिड़ियल पखिड़ियल आहियूं, त ॿोलीअ में फ़र्क़ु त ईंदो, पर ॿोली मरंदी कान। छाकाणि त असां वटि इहा कोड लैंग्वेज तौरु कमु ईंदी ज़रूरु। भाई साहब चई रहिया आहिनि कि सिंधी भाषा कॾहिं मरंदी कोन, ऐं असां सभु इन लाइ लॻा पिया आहियूं। दूरदर्शन पिणु हाणे पाण हिन कम लाइ लॻी वियो आहे कि सिंधी ॿोली अमर रहे। सिंधियुनि सां रौनक आहे बाज़ार जी। दोस्तो, हर चौराहे ते आहे सिंधीअ जी दुकानु संत हिरदाराम नगर में। नेणूमली टिकियूं त मां तव्हांखे ॿुधायूं। हाणे असां पहुची आहियूं ठाकुर पकवान वारे वटि। सिंधी दाल पकवान, सिंधी दाल पकवान जी हिकु विशेषता आहे, हू ओड़ी दाल कोन्हे छिडी कि दाल चांवरनि सां खाई सघो। हीअ ॿधी दाल आहे। ॿधी माना घाटी, घाटी ॿधी अखर तव्हां सिंधी ज़रूरु सुञाणंदा हूंदा। जेके गैर सिंधी प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे ॿुधाया, ये है घाटी दाल। घाटी का अर्थ है कि जो थिकनेस होती है जिस दाल में, ये वो दाल, ये चावल के साथ नहीं खा सकते, ये पकवान के साथ ही खा सकते हैं। तव्हांजो नालो छा आहे? देव आहूजा। देव आहूजा, मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए यार, सुबुह साण गाॾे ते अची नाश्तो तो खाई, घर में नाश्तो कोन ठहंदो आहे? ठहंदो आहे न, पोहा ठहंदा आहिनि, पर हितां जी टेस्ट अलॻि आहे। ठाकुर साहिब ई हिन करे अचणो पवंदो आहे खाइण। ठाकुर साहिब जी टेस्ट अलॻि आहे। सुबुह जो घणे बजे दुकान खोलंदा आहियो? 7 बजे। 7 बजे। ॾिसो साईं, सिंधी जो जवाबु सिंधी, ही ठाकुर सिंधी कोन्हे। घणा पकवान विकिणंदा आहियो?
घट में घट 200 खन। वेरी गुड, माना नॉन सिंधी थी करे चए तो घट में घट 200 पकवान। ऐं घणे बजे ताईं दुकान खुलियल हूंदो आहे? 1 बजे ताईं। 1 बजे ताईं। जेके माण्हू बीठा आहिनि ज़ोरदार ताड़ियूं हिकु दफ़ो हिन लाइ वॼाए वठो, हिकु दफ़ो ताड़ियूं थी वञनि ठाकुर भाई लाइ, छो त हिन सिंधी समाज जी इहा ख़ासियत आहे, जिते वियासीं ओड़ा थी वियासीं। साईं जेॾी महिल मिर्च खाई छॾियो या अहिड़ी का शइ खाई छॾियो जेकी मिर्चाई हुजे त हुन खां पोइ मिठे जी घुर्ज लॻंदी आहे। ऐं सिंधी माण्हू त केॾी महिल बि अगरि हुनखे खाधो मिलियो आहे, ॾींहुं हुजे राति हुजे या नेरनि हुजे, टिकी खाधो हुजे या दाल पकवान, उनखे मिर्च ज़रूरु लॻंदा आहिनि। ऐं मिर्चनि खां पोइ खाईंदो आहे मिठो, मतिलबु गुड़ बि खाई सघे थो। घणी दफ़ा ॿियो कुझु न मिले त रंधिणे में वञी दॿे मां असां खंडु वठी खाई छॾींदा आहियूं, मिठो ज़रूरु खाईंदा आहियूं। पर सिंधी व्यंजन अहिड़ा आहिनि, अगरि उहे तव्हांजे साम्हूं अची वञनि, पोइ भले तव्हांखे मिर्च लॻा हुजनि या न लॻा हुजनि, मिठो खाइण जी इच्छा ज़रूरु थींदी आहे। कुझु नाला मूंखे यादि आहिनि, मुंहिंजी उमिरि खसीस 28 साल आहे, कुझु नाला मूंखे यादि आहिनि जेके ॿुधायां थो, बाक़ी दुकान में हलंदासीं वधीक उन्हनि खे ख़बर हूंदो। जीअं त मुंहिंजी ॾाॾीअ मूंखे ॿुधायो, असां मेसू खाईंदा हुआसीं, साटा खाईंदा हुआसीं, सीरो ठहंदो असांजे घर, मालपुओ ठहंदो असांजे घर सतपुड़ा ठहंदा, चोपा ठहंदा। इहे नाला जेके मूंखे यादि आहे। बाक़ी हाणे जंहिंजी दुकानु आहे, पोइ 65 सालनि खां हीअ स्वीट हाउस हिते आहे। ऐं हीअ सिंधी जेके ॾिण वार थींदा आहिनि, जीअं असांखे तव्हांखे ॾाजो मोकिलिणो आहे पंहिंजी न्याणीअ जे घर, या को ॾिणु मोकिलिणो आहे, होलीअ जो ॾिणु, राखी जो ॾिणु, ॾियारीअ जो ॾिणु, त ॾिण ते मिठाइयूं हाणे घर में त ठहनि कोन थियूं, त दुकानूं हली वियूं आहिनि। अचो अहिड़ियुनि दुकाननि में था हली पुछूं की हिन में अहिड़ो कहिड़ो सवादु आहे की सॼो शहर हिते अचे थो साईं मिठो वठणु। कंहिं सुठो लिखियो आहे कि जियो जियो सिंधी, जियो जियो सिंधी, मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी। खाइण पीअण में ऐं मौजूं माणण में सभिनि खां अॻियां सिंधी आहिनि। तव्हां किथे बि रहंदा हुजो, मूंखे न ख़बर आहे कि तव्हां कहिड़े शहर में ऐं कहिड़े मुल्क में वेही करे हीअ वीडियो या हीअ एपिसोड ॾिसी रहिया आहियो, पर खाइण पीअण ऐं जीअण में सभिनि खां अॻियां सिंधी निकिरंदा। असां सिंधी मिठाई जी दुकान ते पहुची आहियूं। असांजे घरनि में अॼुकल्ह सिंधी मिठाइयूं ठहणु थोरियूं घटि थियूं आहिनि। नई पीढ़ी आई आहे साईं, अॼुकल्ह रेडीमेड ज़मानो आहे, अलॻि अलॻि कंपनियूं अची वियूं आहिनि, घर खाधो मोकिलण लाइ तयारु आहिनि, पर सिंधी खाधो किथे न किथे मिसिंग आहे। सिंधी खाधे लाइ छो त हिते 1.5 लख सिंधी रहंदा आहिनि, त उन्हनि खे सिंधी ॾिण वार ते मिठाइयूं खपंदियूं आहिनि। हीअ मां ॾेखारणु चाहींदुमि, हीअ आहिनि साटा। साटा था ॾिसो भैया, मैं थोड़ा खा सकता हूँ क्या ये? हाँ खा सकता हूँ। हाँ भाई सिंधी साटा आहिनि। मां हिन करे खाई छॾिया कि अगरि कैमरा खां पोइ खायां त मूंखां पैसा घुरी वठंदा, हींअर मूंखे इहो फ्री में मिली वेंदो, छो त मां सिंधी बि आहियां। हीअ सिंधी साटा आहिनि। असां जेॾी महिल शादी थींदी आहे कंहिंजे घर या मंगणो थी वेंदो आहे, त असां ॾिणु मोकिलींदा आहियूं। राखीअ जो बि ॾिणु वेंदो आहे, होलीअ जो बि ॾिणु वेंदो आहे, तिरमूरीअ ते मोकिलींदा आहियूं। त तिरमूरीअ ते हिते हिन दुकान ते तव्हां ॾिसंदा आहियो तिरनि जा लॾू हूंदा आहिनि। हीअ साटा थी आहे। हीअ साटो मां टेस्ट इसको अलॻि रखंदो, मैं आपसे ले रहा हूँ। पूरो साटो खाईंदुमि। हीअ हलवो आहे। मंगणे में जेॾी महिल तव्हां मिस्री कंदा आहियूं, कची मिस्री कंदा आहियूं पाण, त हलवो 5 किलो 10 किलो 20 किलो हर माण्हू पंहिंजी क्षमता अनुसार हलवो मिस्री ऐं नारियल मोकिलींदो आहे, ऐं सॼे पाड़े में विरायो वेंदो आहे। इहे असांजा पंहिंजा रीति रिवाज आहिनि। हीअ असांजी सतपुड़ो। सतपुड़ो माना हीअ हिकिड़ी अहिड़ी पकवान वांगुरु ई शइ आहे। हिन में खंडु में हिनखे तरियो वेंदो आहे, मथां खंडु छिड़की वेंदी आहे, मिठी शइ आहे इहा। ऐं नान कताई। नान कताई माण्हू चवंदा आहिनि त हीअ असां बि ठाहींदा आहियूं, के गैर सिंधी इहो चवंदा आहिनि कि असांजे घर बि ठहंदी आहे, त सिंधी हूअं ई ॿियनि जे घर में पंहिंजा रीति रिवाज खणी विया आहिनि। त थी सघे थो नान कताई ॿियनि जी हुजे, पर सिंधी चवंदा आहिनि असांजी बि आहे। हीअ सिंधी मिठाइयूं थी वियूं। असां वटि हिकिड़ो ग्राहक हिन दुकान ते मूंसां टकराइजी वियो आहे। भाऊ तव्हांजो नालो छा आहे? जवाहर अभिचंदनी। जवाहर भाई, तव्हां घणनि सालनि खां बैरागढ़ में रहो? थोरो हेॾा अची वञो। हा, मां शुरू खां ई 60 साल थी विया, 59 साल। 59 साल। तव्हां 59 साल माना 59 इयर्स। 59 सालनि खां रहो पिया तव्हां हिते। तव्हांजी उमिरि घणी आहे? 59 साल। अच्छा, 59 साल मतिलबु ब्रॉन एंड बॉटअप इन संत हिरदाराम नगर। वेरी गुड। त तव्हांखे हिते छा ख़ासि लॻंदो आहे? माना तव्हां ॿियनि शहरनि में कॾहिं घुमण विया हूंदव, हिते जेको सिंधी माहौल आहे इहो छा विशेष आहे? सिंधियुनि जा जेके त्योहार आहिनि, नान कतायूं आहिनि, गिहर आहिनि, हिन कैमरा में ॾिसी गिहर आहिनि, हिननि जा स्पेशलिस्ट आहिनि। गिहरनि जा मिठाई जा स्पेशलिस्ट आहिनि। ॾाढी स्वादिष्ट मिठाई मिलंदी आहे हिते। अरे डॉक्टरनी, परोसो। बैठो बहू रानी। घर की बहू और पूजा से पहले ही पेट पूजा। वहाँ पूजा और यहाँ पाप करूं? पाप? माँ बनने वाली है मेरी बहू रानी। ईश्वर ने औरत पे डाली है जिम्मेदारी, उसे ठीक से ना निभाने दूं तो पाप नहीं लगेगा? क्या मतलब क्या है आपका? स्वस्थ बच्चा जनने के लिए माँ के खून में आयरन यानी लौह तत्व हो। अब लोहा कहाँ से लाएं? खाने से। यही तो मैं हमेशा बताती हूँ। हरी सब्जी, अंकुरित अनाज, बीट, बाजरा, नाचनी और ये सब नींबू के साथ, और खाना वक्त पर, समझी? लोहा ले अनीमिया से। लोहा ले अनीमिया से। हर महिला के खून में फौलाद हो, तभी परिवार की मजबूत बुनियाद हो। डॉक्टरी की पढ़ाई कर रही हूँ मैं, लेकिन इतना सब जानती हैं आप? डॉक्टर की नानी जो हूँ।
एनीमिया मुक्त भारत। दोस्तों सुबह का माता के बाहर जो खाधो खोड़ो खारायो आहे, माना नेणू मले टिक्की खाई छॾियव, ठाकुर जो पकवान खाई छॾियव, तव्हांजे मन में प्रश्न इहो हूंदो, सवाल इहो वाजिबु आहे कि ही छोकिरो सुबह खां वठी ॿाहिरि नाश्तो थो कराए, छा 1.5 लख सिंधी जे शहर में रहंदा आहिनि, छा हुते घरनि में सिंधी नाश्तो थींदो आहे? त हिकिड़े परिवार में मां हिते आयो आहियां उन्हनि सां मिलण। लॻभॻि 40 खां 45 सिंधी माण्हू हिक ई परिवार में रहंदा आहिनि, भाती रहंदा आहिनि। उन परिवार जी मुखियाणी जंहिंखे चवां, सभिनि खां वॾी जेकी घर में आहे, अमा असां सां गॾु आहे। मां सिधो उन्हनि सां ई ॻाल्हाईंदुमि, वधीक वक़्तु न वठंदे। अमा हरिओम, स्वागत आहे तव्हांजो असांजे प्रोग्राम में। तव्हांजो जनम हितां जो आहे कि सिंध जो आहे? सिंध जो। सिंध में? तव्हां घणे साले जा? सिंध में 13 साले जी। 13 साले जी, माना तव्हांखे लॻभॻि सभु यादूं हूंदियूं सिंध जूं। बिल्कुलु। त कुझु तव्हां असांखे पहिरीं त सिंध जे बारे में ॿुधायो, जेके अॼु जी पीढ़ीअ खे पतो पवणु खपे। सिंध में कीअं हूंदो माहौल अॼु ऐं सिंध में कहिड़ो फ़र्क़ु आहे? उते हिक ॿिए में सिक प्रेम वधीक हूंदो ऐं हिक ॿिए में दुख सुख में मदद कंदा हुआसीं हिक ॿिए खे, ऐं हिते केरु कंहिंखे ॾिसे ई कोन। ईअं माना इहा तकलीफ़ आहे, किथे न किथे समय सां गॾु माण्हूअ जो स्वभाव बि मटिजी वियो आहे। पर वरी तव्हांखे लॻंदो आहे जंहिं शहर में तव्हां रहो था, वरी गॾे मिसे सिंधी रहनि पिया, हितां जो छा अनुभव आहे तव्हांजो? बैरागढ़ ऐं संत हिदाराम नगर जी ॻाल्हि कयां। बैरागढ़ में पहिरीं आयासीं शुरू में त उहो ई भावना हुयूं, सिक प्रेम ॿियो टियों। अच्छा, मां इहो थो पुछणु चाहियां कि सिंधी नाश्तो तव्हां ठाहींदा आहियो घरनि में? हेॾा छो त हेॾा भाती यका रहो था, त नाश्ते में छा छा ठाहींदा आहियो? नाश्ते में सभु कुझु ठाहींदा आहियूं। जीअं सावण वारो महीनो ई आयो आहे हींअर, त उन में थधिड़ीअ नंढीअ ते, गोगड़े ते, वॾीअ थधिड़ीअ ते मिठियूं कोकियूं पचाईंदा आहियूं। अच्छा। ऐं अंबड़ी ऐं लीमो संधियल। त मूंखे कुझु खाराईंदो? सिंधी नाश्तो को आहे तव्हांजे घर? खाराईंदा। छा खाराईंदो? सभु कुझु ठाहे रखियो आहे, तयारु करे। घुरायो भला। अरे वाह, कोकियूं अची वियूं आहिनि भाई, पहिरीं कोकियूं। हरिओम। अरे वाह, खोराक, अंबड़ियूं, वेरी नाइस। मां हा, ही छा आहे? ये कोकी। ये कोक मिठी आहे चेरी आहे? मिठी मिठी। मां खां टुकुर? भली खाओ। पहिरीं तव्हां खाओ, मां खां? न तव्हां खाओ। पहिरीं मां खां। तव्हां टेस्ट कयो न, खाओ त वणे वधी नथी वणे। बिल्कुलु बिल्कुलु वणंदी। तव्हां खाईंदा आहियो मिठो? मिठो कार आहे न खाइण? मूंखे शुगर जो हिन वक़्तु असर आहे। अच्छा। सिंधी उहे घणेई वीचारा प्यार मोहबत सिक वारा हूंदा आहिनि त मिठा हूंदा आहिनि, इन करे सिंधियुनि खे शुगर बि थी पए। ॿियो तव्हांजे घर में? अच्छा, ही कोकी जेकी मिठी आहे, इहा चांहि सां वधीक हलंदी आहे, अचार सां हलंदी आहे, कीअं खाइबी आहे? अचार सां। चांहि सां मिठी न, चांहि सां चहरी। चहरी कोकी चांहि। कारा मिर्च ऐं लूणु विझी उहा अलॻि सां पचाई। उहा त कोन ठाराई अथव न? उहा कान ठाराई। अॼु उहा मिठी कोकी आहे। चलो मिठीअ मां कमु था हलायूं। हे मां अचार बि खाई वठां थोरी। अचार सां ॾिसां कीअं थी लॻे। इन जो पंहिंजो मज़ो आहे। हा, ये छा आहे मां? ये थधिड़ीअ वॾीअ ते खोराक ठाहींदा आहियूं। खोराक? हा। ये त माल जोरदार थो लॻे, काजू बादाम आहिनि हिन में? खसखस, डूंगी। त ये बाज़ारी आहिनि कि घर में ठाहियल? न, घर में। घर में? इहो खां टुकुर? हा। नारी लछवाणी ही अहिड़ी शख़्सियत आहिनि जिन खे ॿुधण लाइ देश विदेश में माण्हू सिखंदा आहिनि। उन्हनि जी लेखड़ीअ में बि दम आहे, उन्हनि जी गायकी में बि दम आहे, स्वभाव में दम आहे, सभिनि खे परावनि खे पंहिंजा करण वारा भाऊ नारी लछवाणी। भाऊ तव्हांखे कीअं लॻंदो आहे अॼु जॾहिं सभु माण्हू अलॻि अलॻि आहिनि, घर में ॿ भाती बि पाण में आहिनि त बासण वञनि था, इन दौर में तव्हां 40-45 माण्हू हिक ई घर में हिक ई रंधिणे सां हलो पिया, तव्हांजो छा अनुभव आहे? असांखे त ॾाढो सुठो लॻंदो आहे भाई। अच्छा। जॾहिं खां वठी हुते जा निपना वॾा थिया आहिनि, शादियूं थियूं, असांजे हींअर ॿारनि जूं बि शादियूं थियण लॻियूं। कैमरा में ॾिसंदा हलो न भाऊ। हा, त ॿारनि जूं बि शादियूं थियण लॻियूं आहिनि, 4-5 नुंहर घर में अची विया आहिनि, उन्हनि जा ॿार थी विया आहिनि, माना असांजा पोटा बि थी विया आहिनि, अम्मा जा पड़ पोटा पड़ ॾोहिटा उहे बि थी विया आहिनि। अच्छा। त असांखे त ॾाढो सुठो लॻंदो आहे, एतिरो मज़ो ईंदो आहे जॾहिं ॿुधंदा आहियूं भाई कंहिं घर में हिकिड़ी नुंहुं आहे, उहा बि ठहे कोन थी ससु सहुरे सां, या ॾेराणियुनि जा पाण में झगड़ा आहिनि, ॾेरनि सां विढ़ी पई, त उहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी आहे। भई असां त अहिड़ो माहौल कॾहिं ॾिठो ई कोन अञा ताईं, त भई छा थींदो आहे, ससु ऐं जो झगड़ो छा थींदो आहे, ॾेराणियूं पाण में कीअं विढ़ंदियूं आहिनि, इहो अमां तव्हांखे हिन वॾो वॾे मां वॾो पुटु नारी भाऊ आहे न? हा, वॾे मां वॾो नारी भाऊ आहिनि। त तव्हांखे नारी भाऊ जो कहिड़ो गीत सभिनि खां वधीक वणंदो आहे, जेको मां हींअर उन्हनि खे चवां की ॻाए ॿुधाइनि असांखे? अहिड़ो को गीत तव्हांखे वणंदो हुजे? हा, त वरी इन्हनि ॻाल्हियुनि में आहियां कान। तव्हां हिननि में कोन आहियो? इहे आहिनि, हिननि खां बि पुछो।
जेको तव्हांखे वणे जेको पंहिंजे दिलि सां भाऊ जेको को गीत हाणे दर्शकों मां तव्हांखे ॿुधायां कि नारी भाऊ जी जेकी गायकी आहे उहा बि ससम्मान सभु हुनखे ॿुधणु चाहींदा आहिनि त मां नारी भाऊ जन छो त घर अची वियो आहियां हुननि सां गॾु नाश्ते जो माहौल ठहियो आहे ऐं माहौल मौसम बि सुठो आहे त हिकिड़ो को गीत जेको तव्हांखे वणंदो हुजे ऐं असां सभु मिली करे तव्हां सां गॾु ॻाईंदासीं। भाई नाश्ते में पहिरीं त असांजी मिठी कोकी हे अंबड़ियूं संधियल लीमो संधियल खोराक तो खाधी न खाधी? मां खाधी न खोराक खाधी मां इहे ॿधी खणी वेंदुमि घर मां खणी वेंदोमांव घर। हा त छा आहे ख़ाली पेट हूंदो त का ॻाल्हि वणंदी कोन्हे। हा त को गीत बि हिन सां गॾु थी वञे त हीअ कोकी अंदरि वेंदी हली सॼी। हिकिड़ो असांजा उस्ताद शाइर आहिनि अर्जन हासिद साहब वाह उन्हनि जी शइ आहे हिकु नज़र तो ॾे छा निहारियोसीं हिकु नज़र तो ॾे छा निहारियोसीं जाम हथ में खयल बि हिकु नज़र तो ॾे छा निहारियोसीं मस्तु अखिड़ियुनि बणायो दीवानो मस्तु अखिड़ियुनि बणायो दीवानो तोता घोरे छॾियोसीं मैखानो तोखे दिलि में खणी विहारियोसीं हाय हिकु नज़र तो ॾे छा निहारियोसीं जाम हथ में खयल बि हारियोसीं हिकु नज़र तो ॾे छा निहारियोसीं। हिकु ॻाल्हि ॿुधायो हिते लख ॾेढ सिंधी आहिनि मां तव्हां सां ॻाल्हायां पहिरीं दादा बि मूंसां गॾु आहिनि तव्हां छा नालो लिखंदा आहियो? फगुमन लछवाणी छा फगुमन लछवाणी फगुमन लछवाणी साहब तव्हां हिते ॼाओ कि सिंध में? सिंध में सिंध में हा घणे साले जा जो हिते आया आहियो? 13-14 साल जो। तव्हां 13-14 साल आहियो त तव्हांखे हिते मज़ो आयो कि हुते मज़ो? सही यादि असां पंहिंजो वतन यादि थो अचूं। वतन यादि अचे थो? हा त तव्हांखे उन टाइम जी का अहिड़ी यादि का कहाणी तव्हां मुंहिंजे वतन यादि अचे थो त उन वक़्तु बि असीं ख़ुशि हित पायूं। वाह इहो बि हिकिड़ी ॿुधण जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे। दादा लछवाणी साहब इहो चवंदा वतन त यादि अचे थो पर असां हिते बि ख़ुशि आहियूं सिंधी जिते विया उतां जा थी विया त असां पंहिंजो समर्पण भाव जेको असांजो पंहिंजे मातृभूमि ऐं जन्मभूमि लाइ हो उन ई भाव सां गॾु असां हितां जे माण्हुनि सां हिताया थी वियासीं ऐं हाणे असां प्राउड सां चवंदा आहियूं कि असां इंडियन आहियूं। का अहिड़ी किस्सो का कहाणी का स्कूल जी अहिड़ी ॻाल्हि जेकी तव्हांखे यादि पवंदी हुजे हिते कोई अहिड़ी पुराणी सिंध जी का ॻाल्हि तव्हां ॿुधायो? सभु छा ॿुधायां मूंखे सम्झ कोन थो अचे। तव्हांखे सम्झ में कोन थो अचे? छा भाई स्कूल वेंदा अच्छा पढ़ाई लिखाई कई हुते तव्हां घणा दर्जा पढ़िया आहियो? 6 दर्जा पढ़ियल आहियो न बाबा सिंध जा 6 दर्जा माना हींअर जी PhD अथव तव्हां हीअं सम्झो कि 6 दर्जा पढ़ियल आहिनि सिंध में माना तव्हां सम्झो 1943-45 में कंहिं 6 दर्जा पढ़िया माना हींअर हुन डॉक्टरेट करे छॾी आहे है न ईअं ई थियो न। नारी भाऊ मुंहिंजो प्रश्न तव्हां सां इहो आहे छो त तव्हां हिते सामाजिक कार्यक्रमनि में जुड़ियल आहियो सांस्कृतिक कार्यक्रम में जुड़ियल आहियो पहिरीं तव्हां हिन शहर में प्रोग्राम कया आहिनि तव्हांखे हा 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 इहे साईं यादियूं आहिनि इहे यादियूं आहिनि। मुंहिंजो प्रश्न इहो कि तव्हां हीअ सभु जॾहिं कयो त हाणे तव्हांखे किथे न किथे लॻंदो आहे कि शयूं ट्रांसफॉर्म थी वियूं आहिनि पहिरीं ऐं हींअर में फ़र्क़ु आहे कि सुठियूं थियूं आहिनि या पुठिते वियूं आहिनि या अॻिते वियूं आहिनि त घणियूं अॻिते वियूं आहिनि इहो थोरो तव्हां ॿुधाईंदव? भाई सभ खां वॾो नुक़सानु जेको थियो आहे असांखे पंहिंजे ॿोलीअ जो। अच्छा ॿोलीअ जो नुक़सानु थियण जे करे जेका नौजवान टही आहे जीअं हींअर को सिंधी गीत अचे थो को सिंधी नाटक अचे थो त उहे सम्झनि ई कोन था
सम्झनि कोन था त उहो मज़ो कीअं माणींदा। पर पोइ इन जो समाधान छा? इहा त समस्या तव्हां मूंखे ॿुधाई ऐं दूरदर्शन बि उन लाइ हाणे कमु करे रहियो आहे कि सिंधी भाषा ॿोली बची रहे। इन जो समाधान तव्हांजो अनुभव छा थो ॿुधाए? भाई समाधान जे लाइ मां हिकिड़ी अगरि कड़ी ॻाल्हि चवां, बिल्कुलु चओ, असांखे लॻी त रखंदा। सिंध मां हिकिड़ो असांजो दोस्त आयो हो राजा नवलाणी। अच्छा। 1992 में हुन सां मुलाक़ात थी जी। उहो हिते सेटल थियण लाइ आयो इंडिया में। हा। त उहो सॼो भारत घुमियो। हा। हुन सां पोइ असां मुलाक़ात थियासीं। मां चयोमांसि राजा भाई सॼो हिंदुस्तान तूं घुमियो आहीं, सिंध जो रहाकू आहीं, सिंध तुंहिंजी सॼी ॾिठल आहे, भारत बि सॼो घुमियो आहीं, त तोखे छा थो लॻे फ़र्क़ु ॿिन्ही मुल्कनि में? त चई यार हितां जे भारत जे सिंधियुनि वटि सभु कुझु आहे। अच्छा। सभु कुझु माना सभु कुझु। अच्छा। हा, पैसो, ॾोकड़, कारूं, बंगला, धंधा, धाड़ियूं, शोरूम, फैक्ट्रियूं, सभु कुझु आहे। अच्छा। सुखिया आहिनि हर तरफ़ा। बसि हिकु ॻाल्हि जी कमी अथनि यार। अच्छा। सो चकर में विझी छॾियईं। अच्छा। मां उहा कहिड़ी कमी नज़र आई तोखे? चई यार भारत जे सिंधियुनि में सम्झ सफ़ा कोन्हे। इहो कीअं, मतिलबु छा बेस हो हुनजो? एॾी कड़ी, तॾहिं चयमि त ॾाढी कड़ी ॻाल्हि। मां चयोमांसि इहा ॻाल्हि वरी तूं कहिड़ो चईं? चई यार मां सॼो भारत घुमियो आहियां, गुजरात बि घुमियुसि, महाराष्ट्र बि घुमियुसि, कर्नाटक बि घुमियुसि, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश सभु घुमियुसि, बंगाल बि घुमियुसि। त जिते जिते बि वञूं पिया त उतां जा सिंधी पाण में ॻाल्हाइनि ई कोन पिया। अच्छा। त जिन पंहिंजी सुञाणप ई विञाए छॾी आहे हिते अची करे, त उन्हनि खे सम्झू माण्हू कीअं चइबो? बिल्कुलु इहा हुनजी कमेंट्स आहे। माण्हू खे छा इहा ॻाल्हि हुन चई। इहा तकलीफ़ जेकी आहे, नारी भाऊ जा शब्द थी सघनि था कड़ा हुजनि, पर तकलीफ़ आहे। अॼु असां किथे बि रहूं था, पर पाण में अगरि असां सिंधी नथा ॻाल्हायूं त किथे न किथे इहा चोरी असां पंहिंजे पाण सां करे रहिया आहियूं। इहो धोखो असां पंहिंजे पाण खे ॾेई रहिया आहियूं। असांखे इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिणो आहे। हिन कार्यक्रम जो पूरो उद्देश्य बि आहे। उद्देश्य इहो कोन्हे कि मां तव्हांखे नाश्तो खाराए वठां, सिंधी टिकू पकोड़ा खाराए वठां। न, उद्देश्य इहो आहे कि अॼु न सुभाणे जेकी सिंधी ॿोली, नारायण साहिब ने सुठो चयो आहे कि अलाह ईअं न थिए कि किताबुनि में पढ़िजे हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली, पर हाणे असां आश्वस्त था कयूं ईअं कोन थींदो। नारायण साहिब सां ज़रूरु शारीरिक रूप सां असां सां गॾु कोन्हनि, पर हुननि जा वीचार, हुननि जी ॻाल्हियुनि खे असां सम्मान कंदे इहो वादो था कयूं हिन कार्यक्रम में कि हाणे ईअं कोन थींदो। सिंधी भाषा बचंदी, सिंधी ॿोली बचंदी, ऐं जेसि ताईं नारी भाऊ जहिड़ा, अमा जहिड़ा वॾड़ा असां सां गॾु आहिनि, त सिंधी ॿोली सदाईं जीअरी रहंदी। अमा हाणे तव्हां परमिशन ॾियो त मां वञा हितां। वञा? वादा किया था मैंने, मैंने वादा किया था, वादा किया था मैंने वादा किया था, वादा किया था मैंने। सुरक्षा जो मिले माँ के दूध और तन की गर्मी से पहले घंटे में, देर की तो बच्चे की जान को हो सकता है 1.5 गुना ज्यादा खतरा। तुझसे वादा रहा पहले घंटे की सुरक्षा का। गवाह कौन? ये गवाह जी, पूरा किया ना मैंने वादा। बच्चे की सलामती, अच्छी सेहत और मस्तिष्क के पूर्ण विकास के लिए स्तनपान बहुत ही जरूरी है। आइए हम सब मिलकर अपने बच्चों को एक बेहतरीन शुरुआत दें, स्तनपान के लिए पूर्ण सहयोग दें।
अथई विच सीर ते मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते पल पायां थी मां जिंद पीर ते बासूं बासियां थी मां जिंद पीर ते पीर ते